नाज़रीन, बोज़ार वडा में बासठ जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ थेबा बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां पेश आहे लतीफ़ सोडड़ो जी हीअ रिपोर्ट। मीरवा तालुके जे ॻोठ मीरावल थेबो में बीठा आहियूं, जिते हिकु बाअसर माण्हू आहे जेको ॻोठाणनि पारां ॿनी न ॾियण ते अंसारी बिरादरीअ लाइ धरती ट्रामूं करे छॾी आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा उन्हनि जो चवणु आहे। हे ॾिसो, असां सां ज़ुल्म थो करे त असांखे ॿनी ॾियो, असां ग़रीब हिन खे ॿनी छो ॾियूं। असांखे ॾाढाई करे असांखे धमकियूं ॾेई मुंहिंजो बच्चो मारियो अथनि। असां मार मथां बचनि जे पहुता आहियूं, तॾ वठी भॻान सरकारी गाॾी का आहे, उन में 10 माण्हू खणी आयो आहे। 5 पंहिंजा अथसि, 5 परावा माण्हू हथियारनि सां खणी असांखे धमकियूं ॾेई मारे मुंहिंजो बच्चो खणी आया। असां खणी मुंहिंजो भाउ जॾहिं पुटु मुंहिंजो वॾो पहुतो आहे, उन अची खयो आहे। त इन में केरु वेझो मुंहिंजे पुट खे छॾाए न पियो। असां मार वञी मथां किरिया आहियूं। मूंसां जेको ज़ुल्म कयो वियो आहे उहो सलामत सूमरे जज थियो आहे। 5-6 सालनि खां वठी करे असांखे माना धमकायो पियो वञे त ज़मीन ॾियो, ऐं ज़मीन इहा घर जे हेठां आहे, ज़मीन मुंहिंजे साम्हूं आहे, ज़मीन मूंखां इहा ॾियो ज़मीन, ऐं पंहिंजो तव्हां ॿिए हंधि लॾे वञो। त असां बनी काॾे वञो। कल्ह मां पंहिंजे ज़मीन ते कमु पे कयो शाम जो, त हिन 10 माण्हुनि जे माना 10 माण्हू आया हथियारनि समेत। 5 हिन जा पंहिंजा हुया, माना 3 ॿाहिरि 2 ॿिया, बाक़ी 5 माण्हू हथियारनि सां उहे मां न सुञाता। त असांखे उते ई माना सम्झो मूंखे धको हणी आहिनि, माना बाइका ते अखि में ज़र मुंहिंजी अखि निकिरी वई आहे। त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे चीफ जस्टिस खे, हाई कोर्ट सिंध खे, ऐं CM सिंध खे त मूंसां इंसाफ़ कयो। असां नए जज जी आहे, जज थी करे असां ज़ुल्म करे पियो। असांजी ज़मीन टिजरे पियो, उन ते चए थो इहा असांखे ज़मीन ॾियो। उनखे 2 साल थी वियो आहे, मूंखे घुरायो, मुंहिंजे पीउ घुराई ज़मीन मूंखे ॾियो। असां ज़मीन नथा ॾियूंसीं, वरी मूंखे हर महीने ईंदो आहे, हर महीने घुराईंदो आहे, चवंदो आहे इहा ज़मीन मूंखे ॾियो। त असां ज़मीन पंहिंजी अबनि ॾाॾनि नाले छो ॾियूं? ज़मीन टिजरे पियो, असां अबनि ॾाॾनि जी ज़मीन छो ॾियूं हिनखे? वरी कल्ह छा असांखे चई मां तव्हांखे माराईंदुमि, कुटाईंदुमि, बदिराईंदुमि। मां जज आहियां, मूंखे केरु कुझु बि नथो करे सघे। ऐं मां जेको आहे हेतिरो पैसे वारो आहियां, मुंहिंजी हेतिरी ॻाल्हि हले थी, ऐं तव्हां कुझु नथा ग़रीब माण्हू करे सघो। असां चयो त असां ज़मीन ॾींदा, भले मरी वञूं, कुझु बि थियूं, असां न ज़मीन ॾींदा, असांजी अबनि ॾाॾनि जी ज़मीन न को असां लॾींदासीं। कल्ह असांजो भाउ ज़मीन ते कमु पियो करे, उते 5-10 माण्हू वठी ऐं मुंहिंजे भाउ खे जे तशदुद करायो अथई। मूंखे जीअं ख़बर पई, मां पंहिंजे भाउ खे जे पहुतो में अस्पताल थाणे ते खणी वियुमि। थाणे वारे वॾे मुंशीअ ऐं जेको ॿियो नंढो मुंशी, उन सां असां सां बदतमीज़ी की असांखे NC न पियो वठे। चए पियो तव्हां हेॾे आया छो आहियो। कैमरामैन असद मला सां गॾु लतीफ़ सोडड़ो, मेहरान TV न्यूज़, बोज़ार।